jungle. कंट्रोवर्सी लॻ ॻोठ वरियो फुलपोटो में सामान डेवलपमेंट जे तरफ़ां हिकु ॾींहं जी क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद कई वई, जंहिंमें इम्तियाज़ अलीयुनि ऐं वहीद अलीयुनि टीमुनि विच में सख़्तु मुक़ाबिलो थियो। वहीद अलीयुनि टॉस खटी पहिरियां बैटिंग जो फ़ैसिलो कयो वियो। मुक़ररु 8 ओवरनि में वहीद अलीयुनि 87 स्कोर कयो। सजाद अलीयुनि बैटिंग कंदे 6 ओवरनि में 1 विकेट जे नुक़सान ते स्कोर पूरो करे ट्रॉफ़ी पंहिंजे नाले करे छॾी। वकील अहमद फुलपोटो खे बहितरीन स्कोर करण ते मैन ऑफ द मैच क़रार ॾिनो वियो ऐं इम्तियाज़ अहमद फुलपोटो खे बहितरीन बॉलिंग करण ते पिणु ट्रॉफ़ी ॾिनी वई। टूर्नामेंट जा ऑर्गेनाइज़ेशन करीम मंगी साहब हुआ ऐं महिमान ख़ासि ज़ाहिद ख़ान फुलपोटो, यासिर ख़ान, एडवोकेट वॾेरो गुल हसन फुलपोटो, दाहिम ख़ान चांडियो, शौकत फुलपोटो, रहमतुल्लाह वसाण, फ़याज़ अहमद, ज़ियाउर रहमान ऐं ॿिया पिणु खटियल रांदीगरनि में ट्रॉफ़ी तक़सीम कयूं।